अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लह व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु वहदहु ला शरीक लह व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अर्सल रसूलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुहर्रम उल हराम जो महीनो हली रहियो आहे
इस्लामी साल जो पहिरियों महीनो। इस्लामी साल जी शुरुआत मुहर्रमुल हराम जे महीने खां थी आहे ऐं इम्तियाज़ुल हज जे महीने ते थी आहे। ऐं अजीब इत्तिफ़ाक़ आहे त इस्लामी साल जे आख़िरी महीने ज़ुल हज जी 10 तारीख़ ते भी कुर्बानी थी आहे। इस्लामी साल जे पहिरें महीने मुहर्रम जी 10 तारीख़ ते भी कुर्बानी थी। पर फ़र्क़ इहा आहे त ज़ुल्हज जी 10 तारीख़ ते उसूल रसूल जी कुर्बानी आहे, त मुहर्रम जी 10 तारीख़ ते फ़ुरूए रसूल जी कुर्बानी आहे। या ईअं सम्झो त ज़ुल्हज जी 10 तारीख़ ते आबाओ अजदाद रसूल जी कुर्बानी आहे, त मुहर्रम जी 10 तारीख़ ते औलाद रसूल जी कुर्बानी आहे। ऐं ज़ुल्हज जी 10 तारीख़ ते कुर्बानी सिर्फ़ पेश थी आहे। साईं जन जे ॾाॾे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे फ़र्ज़ंद हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम के मिना जे मैदान में कुर्बानीअ लाइ पेश कयो, पर कुर्बान दुंबो थी वियो। पर मुहर्रम जी 10 तारीख़ ते पैगंबर साईं जे नवासे हज़रत अली साईं जे शहज़ादे अम्मा फातिमा जे लख़्ते जिगर हज़रत हुसैन साईं पंहिंजी जान अल्लाह जे रस्ते में कुर्बान कई आहे। ऐं ज़ुल्हज जी 10 तारीख़ ते सिर्फ़ हिकु कुर्बानी आहे, पर मुहर्रम जी 10 तारीख़ ते पूरे ख़ानदान जी कुर्बानी आहे। दुआ कयो अल्लाह ताला असां मुसलमाननि खे हिम्मत ॾे, तौफ़ीक़ ॾे त जीअं ज़ुल्हज जी 10 तारीख़ सुन्नत तरीक़े सां असां मल्हाईसीं, त मुहर्रम जी 10 तारीख़ भी उन ही नमूने सां रब मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जंहिं नमूने सां करबे बला जी सरज़मीन ते नवासे रसूल मल्हाई। हज़रत हुसैन साईं मुहर्रम जी 10 जी रात 10 जो ॾींहुं शहादत जे वक़्त ताईं क़ुरान मजीद जी तिलावत कई आहे। अवाई असांखे भी इन रात इन ॾींहुं ख़ुसूसन क़ुरान मजीद जी तिलावत करणु खपे। हज़रत हुसैन साईं मुहर्रम जी 10 तारीख़ ते सब्र कयो आहे ऐं सब्र जो सबक़ ॾिनो आहे। आख़िरी वक़्त में शहादत खां पहिरीं पंहिंजी भेण बीबी ज़ैनब खां जॾहिं मोकिलायो त उनखे वसीयत कयूं, या उख्ती इस्बिरी, ए मुंहिंजी भेण ज़ैनब, जीअं असांजी अम्मा फातिमा नाने मुस्तफ़ा जे जुदाई ते सब्र कयो, ईअं तूं भी मुंहिंजे शहादत ते सब्र कजां। ऐं जीअं अम्मा फातिमा आख़िरी वक़्त ताईं पर्दे खे न छॾियो, हज़रत अली साईं खे वसीयत कई त मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो रात जो खणिजां, मुंहिंजे जनाज़े जी ॿुधी न कजां, ऐलान न कजां। जनाज़े जे चौबाज़ खजिन जूं छड़ायूं ॾिजां, मथों वॾी चादर रखिजां, मतां का दारे मक़्द जी नज़र मुंहिंजे जनाज़े ते पवे। ऐं ईअं चवे त मोहम्मद मुस्तफ़ा जी न्याणी फातिमा जो एतिरो कद हुयो, अली मां इहो बि बर्दाश्त न थी। त हज़रत हुसैन साईं पंहिंजी भेण खे वसीयत कई त सब्र भी कजां ऐं पर्दे खे भी न छॾिजां। मां त वाइज़नि में चवंदो आहियां, जेकॾहिं मां दीन ख़ातिर गबा गबा थी वञा, इस्लाम ख़ातिर मुंहिंजे लाश जा टुकड़ा रोड ते पिया हुजनि, त मुंहिंजी भेण या मुंहिंजी न्याणी या मुंहिंजी घरवारी मथो उघाड़ो करे बेपर्दा थी करे घर खां ॿाहिरि निकिरी रोड ते मुंहिंजे लाश ते मातम कोन कंदियूं, बेसब्री ऐं बेपर्दगी कोन कंदियूं। एतिरो दीन आहे।
अॼो के दौर जे मौलवीअ जी न्याणी उन जी भेण उन जी घरवारी पंहिंजे शहीद ते मातम नथी करे सघे, बेपर्दगी नथी करे सघे, तो हज़रत हुसैन साईं जे पाक खानदान जे पाक बीबिन जे बारे में तव्हां इहो तसवुर करे सघो था? तो उन्हनि पंहिंजे शहीदनि ते मातम कयो हुजे या बेसब्री या बेपर्दगी कई हुजे। असांजे हाल जी शक्ल में हेॾो सान्यो थियो, उन ज़ालिम पंहिंजा मासूम बच्चा क़त्ल कया, पर असांखे त उतां रोअण जो आवाज़ न आयो। बेसब्री या बेपर्दगी थी। सो उन्हनि सब्र कयो आहे, अवां असांखे बि सब्र करणु खपे। मौलवी मोहम्मद शरीफ साहब नुक्तो भलो ॿुधायो त ज़ालिम मातम कंदो आहे, मज़लूम सब्र कंदो। ज़ालिम मातम कंदो आहे, मज़लूम सब्र कंदो आहे। ऐं तव्हांजो तजुर्बो हूंदो त जेको पुट पीउ जो नाफ़रमान हूंदो आहे नी, पोइ पीउ जे मौत ते रोंदो बि घणो उहो निभागो। जेको पुट पीउ जो चयो न वठंदो, पीउ खे गारियूं ॾींदो, पीउ खे बुजा ॾींदो, अबे जी बेइज़ती कंदो, पोइ अबो जॾहिं वफ़ात करे वेंदो नी, पोइ सभु उहे दुख जे दुखंदसि, पोइ रड़ियूं बि वरी घणो उहो कंदो। जीअं माण्हुनि खे ख़बर पए त हिनखे वॾो ॾुख आहे पीउ जो, पोइ चवंदो हाय बाबा फलाणे ॾींहुं तोखे गारियूं ॾिनमि, हाय बाबा फलाणे ॾींहुं तोखे मार ॾिनमि, हाय बाबा फलाणे ॾींहुं तुंहिंजी बेइज़ती कयमि। पोइ पंहिंजे मुंहं खे धक बि पियो हणंदो, मथो बि दीवार सां पियो लॻाईंदो, पाण खे बुजा पियो ॾींदो त छा कयो मां अबे जो क़दुरु न कयो आहे या न। पर जेको पुटु पीउ जो फर्मा बरदार हूंदो, ख़िदमतगार हूंदो, हुनखे ॾुख त हूंदो अबे जी जुदाई जो, पर उहो दुआऊं पियो घुरंदो, रब जो शुक्र पियो अदा कंदो, या अल्लाह तुंहिंजी महिरबानी जो अबे जी ख़िदमत मूंखे नसीब कई, अबे जी फर्मा बरदारी मूंखे नसीब कई। उहो त दुआऊं पियो घुरंदो आहे या त हज़रत हुसैन साईं जे शहादत ते रोअन उहे जन ज़ुल्म कयो, जन उन्हनि खे ईज़ायो, जन उन्हनि खे ॾुखायो, उहे है है कंदा। सो कोशिश कयो ही जेके मुहर्रम जा ॾींहं आहिनि, कारा कपिड़ा तव्हां न पायो। ये कारा कपड़ा असांजा न, ये उन्हनि जा, उन्हनि जी मज़हबी निशानी आहे। हालांकि उन्हनि जे किताबनि में त लिखियलु आहे त कारो लिबास फिरौन जो लिबास आहे, जीअं मौलाना शरीफ साहब तव्हांखे ॿुधायो, कारो लिबास जहन्नमियुनि जो लिबास आहे, पर हू चवनि था त इहा असांजी मज़हबी निशानी आहे। तंहिंजे करे असां आल सुन्नत वल जमात जा आहियूं, असांखे घुरिजे त ख़ुसूसन हिननि ॾींहंनि में कारो लिबास न पायूं, मुशाबियत न कयो। मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, जेको कंहिं क़ौम सां मुशाबियत कंदो उन्हनि मज़ा। जेकॾहिं शौक़ मों तव्हां कारो लिबास पायो था हिननि ॾींहंनि में, छा त असां उन्हनि जहिड़ा थियूं, उहे सुहिणा था लॻनि, तंहिंजे करे असां बि कारो लिबास पायूं त असां बि भला लॻूं, सुहिणा लॻूं, माण्हुनि खे वणूं, पोइ त इहो हराम अथव, इहो कबीरो गुनाह अथव। उलमा खां पुछी ॾिसो, कबीरो गुनाह अथव, जीअं शिरक कबीरो गुनाह आहे, इहो बि यही कबीरो गुनाह। जेकॾहिं शौक़ में नथा पायो, वणाइण ख़ातिर नथा पायो, ईअं था पायो तॾहिं बि मकरूह तारी बि सम्झो था की न। अज़म कयो त हिननि ॾींहं में कारो लिबास न पाईंदसि, मतां कारे लिबास पाइण जे करे मरी वञूं, क़यामत जे ॾींहुं सहाबा जे दुश्मननि जे कतार में बीठा हुजूं। ॿियो त मर्सी या दोहीरा न हलायो, इहे असांजा न, इहे हुननि जा।
उहे भली हलाइन, उन्हनि जो मज़हब आहे। असां क़ुरान पढ़ंदासीं, शुहदा करबला के सवाब कुरान जो पहुचंदो या मर्सीअ न ईंदो? ई ॻाल्हि कुरान जो सवाब पहुचंदो। वाइदो कयो त असां मुहर्रम में, उताक में, घर में, दुकान में, होटल ते, मोबाइल में, गाड़ी में मर्सीअ दो ई ॻाल्हि। मर्सीअ न दो ई ॻाल्हि में ख़ानदान रसूल जी बेअद बि बयान आहे। हिते जेकर को गॾाणी शहीद थी वञे ऐं मां लाउड ते बीही करे चवां त फलाणो गॾाणी जेको शहीद थी वियो उन जी ज़ाल हीअं पई रोए, वरी तव्हांखे उहो रोई ॾेखारियां, आहल कढां, उन जी न्याणी हीअं पई पार कढे, वरी पार कढी तव्हांखे ॿुधायां, उन जी भेण हीअं पई रड़ियूं करे, तव्हां बर्दाश्त कंदव? चवंदो जोगी साहब तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा, जो असांजे माइनि जे बारे में ईअं थो चए? त पोइ मां तव्हांखां पुछां थो, छा ख़ानदान रसूल लावारिस आहे? जो अॼोके दौर जे ज़ाकिर खे एॾी ज़रूरत थी आहे जो लाउड ते बीही करे थो चवे त हुसैन जी भेण बीबी ज़ैनब हीअं पई रोए, वरी रोई पियो ॾेखारे, बीबी सकीना हीअं पई पार कढे, बीबी सुगरा हीअं पई दाऊं करे। मां तव्हांखां पुछां थो, इन खां वधीक ख़ानदान रसूल जी का बेअदबी थींदी? कोट बंगुले में कुंभ में हिकिड़ी आम रोल माईअ खे ॾाचीअ ते विहारे, कजाए में विहारे करे चवंदा या हुसैन जी भेण बीबी ज़ैनब। ख़ानदान रसूल जी जेका बेअदबी हिन मज़हब कई अहिड़ी कम। हिकिड़ी छोकिरीअ जो मथो उघाड़ो करे, लटा उन जा फाटल, अखियुनि में मिर्च विझी उनखे रोइनि था पिया, चवंदा या बीबी सकीना। हा हेॾो ज़ुल्म। सो हे मर्सीअ दो ई ॻाल्हि न ॿुधो बाबा, हू भली ॿुधनि जीअं वणनि तीअं पिया कनि, हुननि जो मज़हब आहे। ये नंगर न्याज़ ये हुननि जा आहिनि, उहे भली खाइनि, पाण खे खाराइनि पंहिंजनि खे। तव्हां ई असां आल सुन्नत वल जमात आहियूं, असांखे न करो। नज़र अल्लाह न्याज़ हुसैन इहो जाइज़ न आहे बाबा। नज़र माना बास, बास कंहिंजी बास बि अल्लाह जी। न्याज़ माना झुकाव, झुकण, न्याज़मंदी, झुकबो कंहिंजे आॾो। न्याज़ बि इबादत आहे, इबादत कंहिंजी थींदी आहे? भला केरु ईअं चवे त नज़र अल्लाह न्याज़ मोहम्मद, इहो जाइज़ आहे? इहो बि न जाइज़। नज़र अल्लाह न्याज़ अबू बकर, असां चवंदा इहो बि न जाइज़। नज़र अल्लाह न्याज़ उमर, इहो बि न जाइज़। नज़र अल्लाह न्याज़ उस्मान, इहो बि न जाइज़। नज़र अल्लाह न्याज़ अली, इहो बि न जाइज़। अहिड़े नमूने सां नज़र अल्लाह न्याज़ हुसैन, इहो बि न जाइज़। नज़र अल्लाह न्याज़ अल्लाह, छा चइबो? नज़र बि अल्लाह जो त न्याज़ बि अल्लाह जो। सवाब हुसैन, सवाब हज़रत हुसैन ईअं चवंदा। सो असां नज़र बि अल्लाह जी बासींदासीं, न्याज़ बि अल्लाह जो बासींदासीं, सवाब हज़रत हुसैन से खे पहुचाईंदासीं। बाक़ी नज़र अल्लाह न्याज़ हुसैन चई त भई हो भली खाइनि, पंहिंजनि खे भली खाराइनि, तव्हां न खाओ। इन्नमा हरम अलैकुमुल मैतत, रब फरमायो मुअल जानवर तव्हां ते हराम। पाडो हुजे, गाबो हुजे, बकर हुजे, घटो हुजे, ये हलाल जानवर, पर जेकर मरी विया बग़ैर सीर जे त हे तव्हां ते हराम आहिनि।
वदम सीर जो रक्त यो भी तव्हां हराम ज़िबे जे वक्त में जो रक्त निकिरंदो आहे न यो हराम वलामल खिंजीर सुअर जो गोश्त भी हराम था वमा उइल बिही लिगैर अल्लाह अल्लाह जे नाले खां सवा जेका ॿिए जे नाले ते उहा बि जाए बाबा इन जी आई माना आहे नी या मौली शरीफ वांगुरु वरी माना कराया मां बि यकीन अथव नी अल्लाह जे नाले खां सवा जेका शइ ॿिए जे नाले ते थिए उहा हराम भली 100 दफ़ा तव्हां बिस्मिल्लाह पढ़ो अल्लाहु अकबर नज़र अल्लाह न्याज़ अल्लाह सवाब हुसैन असां अहले सुन्नत वल जमात खैरात फी सबीलिल्लाह सवाब बाबे के मिले खैरात फी सबीलिल्लाह सवाब अम्मा के मिले सो इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदो नी इंशाअल्लाह को जुलूस निकिरे को पिड़ निकिरे को घोड़ो कढनि त तव्हां निहारियो ई न तकियो ई न इंतज़ामिया परेशान थींदी तव्हां निहारींदव भितर को पंहिंजो हणंदो न केस तव्हां ते कंदा तव्हां निहारींदी गॾांगी पिया मुवाए दवा भितर इन्हनि आयो आहे पथर इन्हनि आयो तंहिंजे करे तव्हां तकियो ई न को जुलूस किथों गुज़र करे को घोड़ो किथों टपे त अधु भेनरुनि खे झले छॾियो त मथों मत का ॾिसे बि न ख़ुसूसन इन्हनि ॾींहं में परदे जो इहतमाम कयो हुननि जी हर शइ अलॻि आहे मलेशिया जे सदर मुआतिर मोहम्मद उन ते ऐलान कयो आहे त को बि जुलूस रोड रस्ते ते ॿाहिरि न निकिरे सभु चओ सुभान अल्लाह उन चयो आहे त जेकॾहिं इबादत आहे मातम जुलूस इबादत आहे मातम इबादत आहे त मस्जिद में कयो पंहिंजे घर में कयो इबादत रोड ते थींदी आहे नका हमीदुम मजीद ये शरबत जेके रस्ते में थधा पानी ये न पियंदा कयो बाबा ये भली हू पियनि तव्हां न पियंदा कयो भली केॾी बि उञ लॻेव न पियो बाबा वो मरी वञो उञ में इहो पाणी न पियो माण्हू चवनि था साईं चांवर बि हराम थींदा आहिनि चङा पियल अथनि गोश्त में गोश्त पियल अथनि ॿकर जो पाॾा कोई करे चांवर में था विझनि चांवर बि हराम थींदा हराम असां कंदा आहियूं हलाल हराम त नबीअ जे हथ में बि न आहे हलाल हराम त रब कंदो रब पाण फरमायो आहे त जेका शइ अलाह जे नाले खां सवा ॿिए जे नाले ते आहे भली ॿकर जो गोश्त हुजेसि भली चङा पियल हुजनि भली रूसी चांवर हुजनि ईअं हराम अथव जीअं ज़ोर जो गोश्त हराम मां त वाइज़नि में चवंदो आहियां त तव्हां जेके सुन्नी आहियो नी हिननि ॾींहं में ख़ैरात बि न कयो या इन्हनि सां मुशाबे ते 10 मुहर्रम गुज़रे पोइ ख़ैरात तव्हांखे ख़बर आहे नबी साईं सॼी ज़िंदगीअ में आशूरे जो रोज़ो रखंदा माना 10 मुहर्रम रोज़ो रखंदा अञा रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ न थिया हा त नबी साईं उन खां अॻु में बि 10 जे ॾींहुं रोज़ो रखंदा पर आख़िरी साल जेको नबी साईं जो जंहिं साल साईं जन वफ़ात कई उन साल नबी साईं फरमायो त आईंदी साल मां 2 रोज़ा रखंदुसि छो
छो त 10 जी तारीख़ ते यहूदी भी रोज़ो था रखनि उहे वरी रोज़ो रखंदा त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे रब फतह ॾिनी फिरौन खे रब तबाही बर्बाद कयो तंहिंजे करे असां ख़ुशीअ में 10 जे ॾींहुं रोज़ो रखंदासीं नबी साईं फरमायो मता थोरी यहूदियुनि सां मुशाबियत थी पवे तंहिंजे करे आईंदी साल मां 2 रोज़ा रखंदुसि यहूदी हिकिड़ो रोज़ो था रखनि असां 2 रखंदासीं 9 10 या 10 11 मां तव्हां खां पुछां थो तव्हांजो भाउ हुजे कराचीअ में तव्हांखे फ़ोन करे त यार मूंखे 3 ॾींहं थियो आहे मूंखे मानी बि कान मिली आहे उञ ते वेठो आहियां सो दुआ कर तूं चई सदा घबरा न मां तुंहिंजे पारां खानपुर बाईपास ते 1.5 किलो कढ़ाई गोश्त करे खावां थो 1.5 लीटर जी पेप्सी बोतल पी करे तुंहिंजी दिलि खे ख़ुशि थो कयां तूं घबरा न मां तव्हां खां पुछां थो हुनखे कावग लॻंदी या ख़ुशि थींदी चवंदो अरे ज़ालिम मां बुख ते वेठो आहियां उञ ते तूं वरी कढ़ायूं थो खाईं तूं वरी पेप्सी बोतल थो पी मोहब्बत हिनखे चइबो आहे तोखे मानी न मिली आहे पाणी न मिलियो आहे त मां बि न खाईंदुसि मां बि न पीअंदुसि हज़रत हुसैन साईं खे करबला में न पानी मिलियो न मानी मिली असां था चऊं हुसैन घबरा न तोखे मानी न मिली असां 1 तारीख़ वठी राति ॾींहं चांवर खाईंदासीं राति ॾींहं भत खाईंदासीं ॿियनि खे खाराईंदासीं असांजो वेठा आहियूं खाइण जे लाइ तोखे पाणी कोन मिलियो असां राति ॾींहं पाणी पीअंदासीं शरबत पीअंदासीं थधा पाणी मां तव्हां खां पुछां थो इहा मोहब्बत जी निशानी आहे मोहब्बत हिनखे चइबो आहे सोना हुसैन तोखे पाणी न मिलियो मानी न मिली असां बि 9 10 तारीख़ ते न पाणी पीअंदासीं न मानी खाईंदासीं रोज़ो रखंदासीं तुंहिंजे नाने मुस्तफ़ा जी सुन्नत खे ज़िंदा रखी तोसां मुशाबी थी अचे तोसां गॾु जन्नत में अज़म कयो त आशूरे जा इंशाअल्लाह 2 रोज़ा रखंदासीं धोल छॾे जो उन्हनि खे उन्हनि जो मज़हब ई अलॻि आहे बसि असांजे कंडियारे में 83 जो दौर हुयो पोइ मौलाना दीनपुरी अब्दुल शकूर दीनपुरी तव्हां ॿुधो हूंदो वाइज़ पियो करे जलसे में शमू मौलाई हुयो मां बि ॾिठो शमू मौलाई होटल हूंदो हुअसि वॾो पोइ जलसे में उथी बीठो दीनपुरी खे चई दीनपुरी मुनाज़रो कर दीनपुरी त दीनपुरी हो चई मुनाज़रो त थियो पियो आहे तो वटि भंग आहे मूं वटि खीर आहे मुनाज़रो त थियो पियो आहे तो वटि मातम आहे मूं वटि सब्र आहे मुनाज़रो त थियो पियो आहे तो वटि बेपर्दगी आहे मूं वटि परदो आहे मुनाज़रो त थियो पियो आहे तो वटि इमाम बारगाह आहे मूं वटि मस्जिद आहे मुनाज़रो त थियो पियो आहे तो वटि गारियूं ऐं तबरो आहे मूं वटि क़ुर आहे मुनाज़रो त थियो पियो आहे तो वटि ज़वार आहे मूं वटि हाजी आहे मुनाज़रो त थियो पियो आहे तोखे ईरान मुबारक मूंखे मको मदीनो मुबारक त उहो साॻियो शमू मौलाई कंडारे जी जमात गवाह 100 जो नोट ॻाढ़ो अचे दीनपुरी जे आॾो रखी टेबल ते चई दीनपुरी हक़ सम्झ में अची वियो बसि सुभाणे मुंहिंजे होटल ते चांहि पी मूंखे दुआ करे पोइ वञ मुनाज़रा कड़ा हर शइ उन्हनि जी अलॻि आहे हरू भरू त तव्हां उन्हनि जे ॻिचीअ में पओ सही थो चवां या ग़लति कलमो अलॻि निमाज़ अलॻि रोज़ो अलॻि मां तव्हां खां पुछां थो आल ऐं असहाब जुदा आहिनि क़ुरान मजीद में जो रब फरमायो अदखिलू आल फिरौन जे आल खे जहन्नम में दाख़िल कयो अशद अल अज़ाब सख़्त अज़ाब में त हिते आल मां मुराद छा आहे फिरौन जूं धीअरूं फिरौन जूं ज़ालूं फिरौन जो ख़ानदान जेके बि फिरौन जे पोइ लॻ आहिनि सभु आल में दाख़िल आहिनि त हिते बि आल मां मुराद जेके बि आहिनि नबी साईं जा सहाबी नबी साईं जो ख़ानदान जेके बि नबी साईं जे तरीक़े ते हलनि था कुल तकीन व नकीन व आली
जोगी हुजे, कोरी हुजे, मोची हुजे, शीदी हुजे, खासकेली हुजे, सोलंगी हुजे, सैयद हुजे, गडांगी हुजे, बरोच हुजे, अल्लाह जे नबी फरमा जेको मुंहिंजी पैरवी कंदो इहो मुंहिंजी हाल आहे। असां नबी साईं जी हाल न आहियूं, असां सभु नबी साईं जी हाल आहियूं, नबी साईं जा बच्चा आहियूं, नबी साईं असांजो रूहानी अबो आहे, नबी साईं जूं घरवारियूं असांजो रूहानी मायरूं आहिनि। जेको नबी साईं जी ग़ुलामी कंदो, नबी साईं जी ताबेदारी कंदो, नबी साईं जी हाल आहे। फरमायूं या अय्युहन्नास उसीकुम बिज़ी कराबती। नबी साईं फरमायो मां मोहम्मद तव्हां खे पारत थो कयां जीअं मूंसां मोहब्बत था रखो, मुंहिंजे अहल बैत सां बि मोहब्बत रखिजो, जीअं मूंसां तव्हांजो प्यार आहे ईअं मुंहिंजे अहल बैत सां बि प्यार कजो। बाबा साहबा कयो या न? हाँ, हज़रत उमर फारूक जो पुत्र अब्दुल्ला बिन उमर नंढड़ो हुयो, हज़रत हुसैन साईं, हज़रत हसन साईं, ये सभु हिकिड़ी टही जा रांदि पिया खेॾनि, नंढड़ा ॿार जीअं खेॾंदा हुआ। हज़रत हसन, हज़रत हुसैन साईं अब्दुल्ला बिन उमर खे चयो त तूं ग़ुलाम जो पुत्र, असां मोहम्मद मुस्तफ़ा जा बच्चा आहियूं, तव्हां असांजा ग़ुलाम आहियो, असां नबी जे ख़ानदान जा। अंदाज़ो लगायो त साहबा जी केॾी मुहब्बत हुई अहल बैत सां, सोने हसन ऐं हुसैन सां। हज़रत अब्दुल्ला बिन उमर भॼंदो आयो, हज़रत उमर खे चई बाबा फलाणी जाइ ते रांदि पिया खेॾूं, हसन ऐं हुसैन मूंखे चयो आहे त तूं ग़ुलाम जो पुत्र, असां सां रांदि न खेॾ। हज़रत उमर फारूक उन वक़्त में मस्कुपड़ी भी खई, पैन भी खई, किलक भी खई, पुट खे आॾो कयो। ॾिसनि त ॿई उहे शहज़ादा घिटी में रांदि पिया खेॾनि। हज़रत उमर से फरमायो सुना हसन ऐं हुसैन, खुदा जी ज़ात जो कसम आहे जॾहिं मां उमर जी तव्हांजे चेहरे ते नज़र पवंदी आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जी सिक ई लही वेंदी आहे। छो त हज़रत हुसैन साईं जो मुंहुं मुबारक, जिस्म जो मथियों हिसो इहो नबी साईं सां मुशाबिह हूंदो हो, हू बहु नबी साईं जी तस्वीर। हज़रत हसन साईं जो जिस्म जो हेठों हिसो नबी साईं सां मुशाबिह हूंदो हो। साहबा फरमाइनि था जंहिं महिल ॿई शहज़ादा गॾु बीहंदा असां ईअं चवंदासीं जंग मोहम्मद मुस्तफ़ा जी सूरत ठही पई आहे। तव्हां मुंहिंजे पुट अब्दुल्ला बिन उमर खे ही लफ़्ज़ चया आहिनि। हज़रत हसन साईं भी फरमायो, हज़रत हुसैन साईं भी फरमायो, हाओ चाचा असां हे ॿई ॿिन्हिनि ये चया आहिनि लफ़्ज़, लिखो हिन ते दस्तखत कयो, दस्तखत कयो। उमर फारूक फरमायो मां जॾहिं मरी वञा त मुंहिंजे मरण खां बाद इहा चिट्ठी मुंहिंजे कफ़न में रखिजो, क़यामत जे ॾींहुं रब जे आॾो पेशी थींदी, मां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे आॾो हाज़िर थींदुसि त उते फ़ख्र सां चवंदुसि सोना मां तुंहिंजो त ग़ुलाम हुयुसि पर तुंहिंजे बचड़नि जो बि मां अमर ग़ुलाम हुयुसि। एॾी उन्हनि जी पाण में मोहब्बत। नबी साईं फरमायो जीअं मूंसां मोहब्बत था रखो मुंहिंजे अहल बैत सां बि मोहब्बत रखिजो, जंहिंजे अहल बैत सां मोहब्बत हथ मथे करो। अल्हम्दुलिल्लाह। ख़ुसूसन नबी साईं फरमायो वाखी वब्न अम्मी अली इब्न अबी तालिब रज़ी अल्लाहु ताला अन्हु
फरमायो ख़ुसूसन मां मोहम्मद तव्हां खे पारत थो कयां त मुंहिंजे भाउ मुंहिंजे सौट अली बिन अबी तालिब सां मोहब्बत रखिजो। जंहिं अली सां मोहब्बत रखी जंहिं मां मोहम्मद सां मोहब्बत रखियईं, जंहिं अली सां बुग़्ज़ रखियो जंहिं मां मोहम्मद सां बुग़्ज़ रखियईं। जंहिंजे लाइ नबी साईं फरमायो मन कुल्तु मौला फ़हाज़ा अली मौला। पाण फरमायूं जंहिंजो मां दोस्त अली भी उनजो दोस्त। जेको मूंसां दोस्ती रखंदो चाहे उनखे घुर्जे त मुंहिंजे अली सां भी दोस्ती रखे। जंहिंजे लाइ नबी साईं दुआ पिया घुरनि अल्लाहुम्मा ज़ालिमन वाला वादिमन आदा। ए मुंहिंजा अल्लाह जेको अली सां मोहब्बत रखे तू भी उन सां मोहब्बत रखजा। जेको मुंहिंजे अली सां दुश्मनी रखे या अल्लाह तू भी उन सां दुश्मनी रखजा। जंहिंखे नबी साईं खिताब कंदे फरमायो या अली ला युहिब्बुका मुनाफिकुन वला युबग़िज़ुका मोमिनुन। सुना अली मुनाफिक तो सां मोहब्बत कोन रखंदो, मोमिन तो सां बुग़्ज़ कोन रखंदो। मुनाफिक तो सां मोहब्बत न रखंदो। ऐं तव्हांखे ख़बर आहे मुनाफिक छा की चइबो? जेको ज़ाहिर में बाहूं ॿधे, ज़ाहिर में भाकुर पाए बिटा बिटा, हथन के चुमियूं ॾे पर पुट किला, मुनाफिक इनखे चइबो। इज़ा जाअकल मुनाफिकून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह वल्लाहु यअलमु इन्नका लरसूल। अल्लाह साईं मुनाफिकन जी मज़मूम सिफ़त बयान फरमाई। रब फरमायो मुंहिंजा महबूब जॾहिं मुनाफिक तो वटि अचनि था त तोखे बिटा बिटा भाकुर पिया पाइनि, तुंहिंजे हथनि खे चुमियूं पिया ॾियनि, तुंहिंजे गर्दन खे मुबारक खे बोसा पिया ॾियनि, कसम खणी करे पिया चवनि इन्नका लरसूलुल्लाह, तूं अल्लाह जो सचो रसूल आहे। पर मुंहिंजा महबूब जॾहिं तुंहिंजे मजलिस मां निकिरनि पिया, पंहिंजे ओताक में पंहिंजे ओतारे ऐं मेखाने में हे बेईमान वञनि पिया त उते वरी हिक ॿिए खे पिया चवनि वयक़ूलून हुवा उज़ुन नबी कननि जो कचो आहे। पंहिंजे ओतारे में मेखाने में ईंदा त वरी उते चवंदा नबी कननि जो कचो आहे। जेका ॻाल्हि कयूंसि था मञे थो, ज़ाहिर में मोहब्बत पर पुट वरी नबी साईं हज़रत अली साईं के फरमायो ला युहिब्बुका मुनाफिकुन, अली तो सा मुनाफिक मोहब्बत न कंदो। ऐं मुनाफिक छा की चइबो? जेको ज़ाहिर में तुंहिंजा नारा हणे अली मुश्किल कुशा, अली शेरे बबर, बाबा अली अली कर बेड़ा पार थी वेंदई, डी हैदर डी हैदर, ज़ाहिर में नारा हणंदो वरी जनवल पंहिंजे ओतारे मेखाने में वेंदो चवंदो अलीअ में हाल ई कोन हो, मुसल्ले ते ॿिया कब्ज़ो करे वियसि, खिलाफ़त भी ॿिया लुटे वियसि, भागे फदक खे भी खसे वियसि, घरवारी फातिमा खे भी रुगाया विया, उथियो ई कोन, लिकियो वेठो 25 साल पे दुश्मननि जे पोयों नमाज़ूं पढ़ियईं। समझो था कि न कोन? ज़ाहिर में न, पर पुट वरी अलीअ में हाल ई कोन। पछाड़ीअ में पंहिंजी न्याणी भी उमिरि खे ॾेई छॾियईं दुश्मन खे। चवंदा या कोन था चवनि? असां हज़रत हुसैन साईं खां सुवाल था कयूं, तवज्जो कजो, ये ॻाल्हियूं तवज्जो सां ॿुधो, वॾो फितने जो दौर आहे। चङा भला असांजा सुन्नी शिया थी छो त आज़ादी आहे। असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा
जै गोठ में जै महले में चरसो आयो भंग आई हीरो न आई समझो त शीयत जो बुनियाद पियो। जेकर पंहिंजे गोठ के शीयत को पाक करण चाहियो था तो मेहरबानी कयो पंहिंजे गोठ के भंग को चरस को हीरोन को पाक कयो। गोठ में भंग आई चरस आयो हीरो न आई समझो त शीयत जो बुनियाद पियो। साहबा जी दुश्मनी पैदा थी। ख़ुसूसन गोठ जो जेको चङो मुड़ुस हूंदो वॾेरो उन जे पुटनि ते महिनत कंदा। मौलवी हूंदो मदरसे जो मोहतम हूंदो उन जे पुटनि ते महिनत कंदा कोशिश कंदा उनखे वठी वेंदा। हाली हीरोन जी पूरी पाण वठी ॾींदा। भंग जा कुंडा मिस्री हर शइ पाण वठी ईंदा। असांजो हिकिड़ो दोस्त हो चईंसि मुंहिंजो पुटु मवाली थी पियो। पछाड़ीअ में कमरे में बंदि कयोमांसि तालो हयोमांसि त मवाली एॾा मुड़ुस माण्हू जो अगड़ीअ में पत्थर विझी उन में हीरोन जी पुड़ी विझी करे मथो रोशनदान मों छिलाए पिया चइसि त घबरा न जेसि ताईं असां जेरा आहियूं पिनी करे तुंहिंजी बाग पूरी कंदासीं। हू पाण पिनंदा आहिनि पर असांजे खानदान खे असांजे बचनि खे ख़राबु कंदा। पोइ जंहिं महिल मवाली थी वियो त पोइ वॾेरे जो पुटु पाण ई ख़र्चु कंदो आहे या अल्लाह जो वास्तो अथव पंहिंजे गोठ खे भंग खां पाक चरस ऐं हीरोन खां पाक कयो। जहिड़ो कयो जेको भंग घोटियो हुन सां जहिड़ो कयो विड़ो हुन। पोइ सुभाणे भंग पीअंदा पोइ ॾींहुं हैदर पोइ हलम लॻंदो पोइ सभु अची वेहंदा पोइ उतारो थींदो पोइ मेखानो पोइ साहबा ते तबरो पोइ नबी जे यारनि खे गारियूं। असां हज़रत हुसैन से को सवाल था कयूं सवाल कयोसीं न सोना हुसैन ही तू छा कयो जो तो मक्को छॾियो मदीनो छॾियो मस्जिद नबी छॾई मस्जिद हराम छॾई। उहा मस्जिद नबी जंहिंमें हिकु नमाज़ पढ़जे त 50,000 नमाज़ुनि जो सवाब। उहा मस्जिद हराम जंहिंमें हिकु नमाज़ पढ़जे त लख नमाज़ुनि जो सवाब। सोना हुसैन तो पंहिंजी अम्मा फातिमा जी मज़ार खे छॾियो नानी ख़दीजा जे क़ब्र मुबारक खे छॾियो नाने मुस्तफ़ा जे रोज़े जे साए खे छॾी। असां त चऊं था त असांजो मौत बि मदीने में थिए क़यामत जे ॾींहुं उथूं त तुंहिंजे नाने मुस्तफ़ा जे पाड़े में उथूं। सोना हुसैन ही तो छा कयो जो मके मदीने के छॾे मस्जिद नबी मस्जिद हराम के छॾे जन्नतुल बकी जन्नतुल मुअल्ला के छॾे नाने मुस्तफ़ा जे रोज़े के छॾे वञी करबे बला जी सरज़मीन ते पहुतो आहे। यज़ीद सां विढ़ण जे लाइ एॾो त यज़ीद ज़ुल्म कोन कयो जेॾो तुंहिंजे पीउ सां ज़ुल्म थियो। ये सवाल था कयो। तुंहिंजे बाबे अली सां त वॾो ज़ुल्म थियो मुसल्ले ते ज़ोरीअ कब्ज़ो करे वियसि खिलाफ़त भी लुटजी वई बाग़े फदक भी खसजी वियो। बाग़े फदक छा हुयो 7 खजूं या 13 सो वियो ख़ैबर में मां ॾिसी आयो आहे वो बाग़ ख़ैबर मदीने खां 200 किलोमीटर परे वो मरब वारो किलो भी मां ॾिसी आयो। उते हुयूं 12-13 खजूं हुयूं। हाणे हज़रत अबू बकर खे हज़रत उमर खे उन्हनि 13 खजनि जी बुख आई। को इल्ज़ाम हणो त को वॾो इल्ज़ाम था हणो नेब वांगुरु 13 खजनि जो या 70 खजनि जो इल्ज़ाम पिया हणनि। तुंहिंजो बाबो अली त कोन उथियो तू छो यजीद सां मुक़ाबले जे लाइ अची करबला में पहुतो आहे। इहो सवाल था कयूं हज़रत हुसैन। हज़रत हुसैन साईं जवाब थो ॾे केरु थो चए त मुसल्ले ते कब्ज़ो थी वियो केरु थो चए त खिलाफ़त लुटजी वई
केर तो चे त बागे फदक खसजी वियो, केर तो चे त अम्मा फातिमा खे रुगाया विया। असां चवंदासीं साईं अली जा हुबदार पिया चवनि, चवंदा कि न कोन था चवनि? अहल बैत जा हुबदार पिया चवनि, आशिक अहल बैत पिया चवनि त मुसल्ले ते ज़ोरिया कब्ज़ो थी वियो, खिलाफ़त भी ज़ोरिया लुटजी वई, बागे फदक भी खसजी वियो, अम्मा फातिमा खे भी रुगाया विया। हज़रत हुसैन साईं फरमायो सरासर मुंहिंजे बाबे जे मथों इल्ज़ाम आहे, जेकॾहिं मुसल्ले ते कब्ज़ो थी हा, खिलाफ़त लुटजी हा, बागे फदक खसजी हा, मुंहिंजी अम्मा फातिमा खे रुगाया वञनि हा, त जीअं अली जो पुटु बहादुर हुसैन इब्न अली करबला जी सरज़मीन ते यज़ीदी लश्कर सां मुक़ाबिलो कंदे पंहिंजी जान, पंहिंजा बच्चा, पंहिंजा भाइर भाटिया सब कुछ कुर्बान करे सके थो, पर यज़ीद जी बैयत नथो करे। जेकॾहिं ज़ोरिया मुसल्ले ते कब्ज़ो थिए हा, ज़ोरिया खिलाफ़त लुटजी वञे हा, बागे फदक खसजे हा, त मुंहिंजो बाबो अली भी पंहिंजो सब कुछ कुर्बान करे हा, पर नाने मुस्तफ़ा जे मुसल्ले ते अबू बकर उमर खे कॾहिं भी बीह न जे हा। 25 साल हज़रत अली साईं, 2.5 साल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे पोयां नमाज़ूं पढ़ियूं, 10 साल हज़रत उमर जे पोयां नमाज़ूं पढ़ियूं, हज कया उन जी क़यादत में, 12.5 साल हज़रत उस्मान जे पोयां नमाज़ूं पढ़ी करे हज़रत अली साईं नबी साईं जी उम्मत के सबक दिनों त असां 4 यार गॾु हूं, कॾहिं भी असां हिक ॿिए खां जुदा न थींदासीं। हज़रत हुसैन साईं जो करबला जी सरज़मीन ते अचण, पंहिंजा बच्चा कुहाइण, पंहिंजी जान कुर्बान करण, इहो हिन ॻाल्हि जो दलील आहे त इहे चारई ख़लीफ़ा सचा। इन्हनि सभिनी जी पाण में छा हुई? मुहबत। मां तव्हां खां पुछां थो, 1442 साल गुज़री विया, अॼोके दौर में असांखे हेॾी गैरत आहे जो शियो सुन्नी जे पोयां नमाज़ नथो पढ़े, सुन्नी शीए जे पोयां नमाज़ नथो पढ़े, देवबंदी बरेली जे पोयां नमाज़ नथो पढ़े, बरेली देवबंदी जे पोयां नमाज़ नथो पढ़े, मुक़ल्लिद गैर मुक़ल्लिद जे पोयां नमाज़ नथो पढ़े, गैर मुक़ल्लिद मुक़ल्लिद जे पोयां नमाज़ नथो पढ़े। छा हज़रत अली साईं खे एतिरो भी ख्याल न थियो? खुमैनी जे चवण मुताबिक़ अबू बकर उमर मुसलमान कोन हा, पोइ भी उन्हनि जे पोयां 12.5 साल 25 साल पे नमाज़ूं पढ़े, पढ़ियई या न? या त चओ त डिॼी वियो, बुज़दिल हो, मुक़ाबिलो कोन थो करे सघे। ऐं हज़रत अली साईं जे बारे में तव्हां इहो तसवुर करे सघो? बाबा ई ॻाल्हियूं तव्हांखे असां सम्झायूं, तव्हांखे तव्हां सम्झी वियो, असां खटियोसीं। ॿियो केरु वेठो हुजे त एतिराज़ न करे, असां कंहिंजे मज़हब ते तनक़ीद नथा कयूं, हर कंहिंखे पंहिंजी आज़ादी आहे। असां पंहिंजी जमात खे पंहिंजो मौक़ुफ़ ॿुधाईंदासीं। सही थो चवां या ग़लति? पंहिंजी जमात जो ईमान असांखे बचाइणो आहे, को एतिराज़ न करे। तव्हांजे कब्रिस्तान में का हिंदू बागड़ी भील खे पूरींदा? असांजे कंडियारे में हिकिड़े कादियानी खे रात जो पूरे विया, सुबुह जो मुसलमाननि खे ख़बर पई सॼो कंडियारो सरापा एहतजाज बणिजी वियो। माण्हू ॿाहिरि निकिरी आया त जेसि ताईं हिन कादियानी जो लाश न निकिरंदो असां आराम सां न वेहंदासीं। आख़िर इंतिज़ामिया मजबूर थी उन कादियानी जो लाश कढियो। एॾाई निदो शहर बदीन में, उते भूरो भील मरियो, ॿुधो न 2-3 साल अॻु में भूरो भील मरियो, पोइ हुनखे मुसलमाननि जे कब्रिस्तान में पूरियो। मुसलमान सरापा एहतजाज बणिजी विया, पोइ भूरे भील जो लाश कढियो। हीअ असां ते त कावड़जी पिया क़ौम परस्त, हे चवनि पिया छो भूरे भील खे? अज़ीज़ुल्लाह बोयो जेको क़ौम परस्तनि जो अॻुवान आहे, उन वरी बयान ॾिनो त मां मरी वञा त मूंखे इन्हनि भीलनि जे कब्रिस्तान में पूरजो।
ये जो मटियारी जे भरसा है मोड़ ते चे मुखे इन भीलन जे कब्रिस्तान में पूरजो वरी भीलन के चई त मुझे लाश के कढजो पंहिंजे कब्रिस्तान में भूरे भील जो बदलो वठो कौम परस्तन जो हाल अथव इहो उहे बि इस्लाम ते कावड़िया वेठा दीन ते उन्हनि जी कावड़ हाणे ॾह हिंगोर जा में हिकिड़ो मरी वियो अता मोहम्मद नालो चई मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो न पढ़े मूंखे कफन भी न ॾिजो मूंखे क़ब्र में दफ़न कजो तो ऊंधो करे दफ़न कजो ऊंधो धरती मुंहिंजी माउ मां पंहिंजी अम्मा खे वञी भाकुर पाईंदुसि अम्मा मूंखे खीर पियारींदी आराम अम्मा जे पुठीअ ते कयूं गुनाह कूड़ धरती जे मथां ॻाल्हायूं चुगलियूं गिला व्याज रिश्वत चोरी धाड़ा गुंडागर्दी गरीबन मिसकीनन जे प्लाटन ते ज़मीनुन ते कब्ज़ो हाणे जॾहिं बरी वेंदासीं त या धरती भाकुर पाईंदी शाबाश तू मुंहिंजो बच्चो हलिया तोखे